इस्लामाबाद जिते मुल्क जे चइनी सूबनि जो गादी वारो हंधु आहे, उते उन शहर जे वणनि विच में सकाफ़ती छांवरे जहिड़ो हिकु मर्कज़ बि आहे, जंहिंमें समूरे मुल्क जी सकाफ़ती झलक नज़र अचे थी। लोक विरसा 1974 ईस्वी में क़ाइमु थियो ऐं उन में 2002 ईस्वी में हिकु ऑर्डिनेंस वसीले हुनखे हिकु ख़ुदमुख्तियार इदारे वारी हैसियत ॾिनी वई। लोक विरसा में जिथे ॿियूं अहम इमारतूं ऐं दुकान आहिनि, उते उन जे ॾिसण वटां शइ उन जो म्यूज़ियम आहे, जंहिंमें सिंध, पंजाब, बलूचिस्तान, केपी, गिलगित ऐं कश्मीर वारनि इलाइक़नि जी मशहूर लोक दास्तान जे किरदारनि जा मजस्मा ठाहे रखिया विया आहिनि ऐं गॾोगॾु उन जूं कहाणियूं बि बयानु कयूं वयूं आहिनि। हिन म्यूज़ियम में समूरे मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में रहणी करणी आधार शयूं रखियल आहिनि। कपिड़ा ऐं ज़ेवर बि आहिनि त मुनफ़रिद क़िस्म जी जायुनि जा नमूना बि पियल आहिनि। शक्करपड़िया जे पहाड़नि विच में लोक विरसा में अची ईअं लॻंदो आहे ॼण समूरे पाकिस्तान जे हिस्सनि जा सभई सकाफ़ती रंग हिते अची विया आहिनि। ॻोठनि में ठहियल जायुनि जा नमूना बि मौजूदु आहिनि त महलनि जा बि तिर्स हिते ॾिसण लाइ मिलनि था। ॿी मज़े जी ॻाल्हि इहा त हिते ॾिसण ऐं ॿुधण वारी लाइब्रेरी बि आहे, त ख़रीदारी लाइ किताब ऐं अनेक सकाफ़ती शयूं बि आहिनि, जॾहिं त मुल्क जे मशहूर लोक फनकारनि खे बि हिते पसे सघिजे थो। लोक विरसा मां इहो बि पतो पए त मुल्क जा सकाफ़ती रंग कीअं न हिक ॿिए सां मिलंदड़ जुलंदड़ बि आहिनि। कुझु ॻाल्हियूं हर ख़िते जो मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ बि आहिनि, जंहिंसां उन्हनि खे अलॻि सुञाणप ज़ाहिर थिए थी। ॿुधायो पियो वञे त हिन म्यूज़ियम में मौजूदु नवादरात खे 1974 ईस्वी खां हासिल करे रखणु शुरू कयो वियो ऐं वॾे वक़्त बाद इहो गॾियल लोक विरसा बणियो आहे। हिन अजायब घर में फ़नाइतियूं तस्वीरूं बि लॻल आहिनि त शहर बि उकुरियल आहिनि। ख़ुदि अजायब घर जी इमारत बि फ़न जो बहितरीन नमूनो आहे। उन जी पसगिरदाई बि जहिड़ो ॻोठाणी ज़िंदगी जी झलक पसाए थी। इहो सबबु आहे जो हिते मुल्क जी कुंड कच्छ समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि मां माण्हू अची मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जे सकाफ़ती रंगनि खे हिक ई हंधि पसे वञनि था।